वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त AVM ते एहतिजाज वांगुरु डिजिटल लैंड रिकॉर्ड जी कैडेस्ट्रल मैपिंग ते बि शदीद मुज़ाहिमत जो साम्हूं करणो पियो। सियासी लैंड माफ़िया सां मिली ॿेलनि समेत वॾे रक़बे तां क़ाबिज़ हुई। डिजिटल रिकॉर्ड जी मदद सां लैंड माफ़िया ऐं उन जे सहूलतकारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। नून लीग जे रहनुमा शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त नेब लोटर ठाहिण वफ़ादारी तब्दील करण जो आलो बणिजी चुको आहे। नेब एहतिसाब न पर सियासी इंजीनियरिंग जो इदारो बणिजी चुको आहे। हुन वधीक चयो त नेब 21 सालनि में नवाज़ शरीफ़ खां अलावा कंहिं बि सियासतदान खे सज़ा न ॾिनी। फैसलाबाद में फैक्ट्रीअ खे लॻल बाहि ते 5 कलाकनि खां पोइ बि क़ाबू न थी सघियो। फायर ब्रिगेड जे 10 गाॾियुनि जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं जारी। सकाफ़त खाते पारां शहीद बेनज़ीराबाद में ओपन एयर थिएटर नवाबशाह में स्टेज नाटक सुख जी वस्ती करायो, जंहिंमें नवाबशाह हैदराबाद ऐं कराचीअ जे अदाकारनि हिसो वरितो। सुख जी वस्तीअ जो कहाणीकार रूस जो लेखक मैक्सिम गोर्की हुयो, जंहिं जे ड्रामे खे आगा सलीम तर्जुमो कयो। हुन स्टेज ड्रामे जे हिदायतकार इम्तियाज़ कीरियो ऐं को डायरेक्टर सनाउल्लाह भट्टी हो। नवाबशाह जे ओपन एयर थिएटर में शाम जे थधी पहर में शहरनि ख़ूब इंजॉय कयो। इसरार लेगारी, ज़ारा चांडियो, संध्या सिंधी, अकील कुरैशी, रहीम अंसारी, सिद्रा शेख, असलम शाद, आसिफ जोयो, मुनवर पहवर, उमर भट्टी, इम्तियाज़ कीरियो अदाकारी कई। ऐं सुख जी वस्तीअ में मुआशरे जा उहे भटकियल किरदार ॾेखारिया विया जिन खे सुख जी वस्तीअ जी तलाश आहे।